मिनन्नासि मन यश्री नफ्सहु इब्तिगाअ मर्दातिल्लाह अल्लाहु रऊफ़ुम बिल इबाद सदक़ल्लाहुल अज़ीम। अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो ऐं माण्हुनि मञा हिकिड़ो अहिड़ो शख़्स आहे जंहिं अल्लाह तबारक व तआला जे रज़ामंदी हासिल करण जे लाइ अल्लाह तबारक व तआला जे रज़ा जे लाइ पंहिंजी जान खे विकिणियो आहे। अल्लाह तबारक व तआला फरमाए अल्लाह जी ज़ात बाबरकात बाननि जे मथां महिरबान आहे। इन आयत करीमा खां पहिरियां अल्लाह रब्बुल इज़्ज़त हिकिड़े मुनाफ़िक़ जो ज़िक्र फरमायो जेको ज़ाहिरी तरीक़े सां पंहिंजो पाण खे मुस्लमान सराए पियो ऐं पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साम्हूं कसम बि खणे पियो त मां फ़क़ति हिन जे करे आयो आहियां त इस्लाम क़बूल कयां ऐं इस्लाम जी मोहबत में आयो आहियां। पर नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे वापसि वञण खां बाद में जॾहिं उहो शख़्स हुज़ूर खां वापसि वियो त उन वञी फ़साद बर्पा कयो ऐं मुसलमाननि जे फ़सलनि खे उन हलाक कयो, बाहि ॾेई छॾी ऐं उनजे माल खे उनजो माल जेको हो उन्हनि खे उन हलाक कयो त अल्लाह रब्बुल इज़्ज़त उन जी मज़म्मत बयानु कई। ऐं इन आयत करीमा में वरी अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी ज़ात बाबरकात उन शख़्स जो ज़िक्र फरमायो आहे जंहिं अल्लाह जे रज़ामंदी ख़ातिर पंहिंजी जान खे ख़रीद कयो आहे। यानी हज़रत सुहैब रूमी रज़ी अल्लाह तआला अन्हु जॾहिं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मक्के खां मदीने जे तरफ़ हिजरत जो इरादो फरमायो, हज़रत सुहैब रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमाए थो त मुंहिंजो बि इरादो थियो त मां हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी हिजरत जे मुताबिक़ मां बि हिजरत करे वञा। पोइ जॾहिं मां मक्के में हुयुसि त मूं वटि माल तमामु घणो हुयो। पोइ मक्के जा माण्हू जेके कुरैश हुया मूंखे न पिया वञणु ॾियनि त उन्हनि चयो त जेकॾहिं तूं हिते न रहंदे ऐं तूं ओॾांहुं वञणु थो चाहीं तोखे असां ॿुधायूं था त तो वटि बिल्कुलु पहिरियां माल कोन हुयो, हाणे तमामु घणो माल मौजूदु आहे ऐं असां तोखे इन माल समेत उन तरफ़ वञणु कोन ॾींदासूं। हज़रत सुहैब रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमायो त जेकॾहिं तव्हां इन माल खे रखो ऐं मूंखे छॾे ॾियो, मां हिजरत करे हुज़ूर जी बारगाह में पेश थियां त छा तव्हां इन शर्त खे क़बूल कंदो? त उन्हनि चयो हा तूं माल ॾेई करे पोइ वञी सघीं थो। हज़रत सुहैब रज़ी अल्लाह तआला अन्हु जी ज़ात बाबरकात पंहिंजो समूरो माल उन्हनि खे ॾेई करे हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी तरफ़ निकिरी वियो। पोइ जॾहिं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी बारगाह में पहुतो हज़रत सुहैब रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमाए थो त हुज़ूर मूंखे ॿ दफ़ा फरमायो हे सुहैब तोखे तुंहिंजे वापार नफ़ो ऐं फ़ाइदो पहुचायो आहे जो तूं अल्लाह जे रज़ामंदी ख़ातिर हिजरत कई आहे ऐं पंहिंजो माल समूरो क़ुर्बान करे समूरो माल उन्हनि कुरैश वारे माण्हुनि खे ॾेई आयो आहीं। पर उनजे बावजूद बि अल्लाह रब्बुल इज़्ज़त जो रज़ा तोखे तलब हुई ऐं उनजो रज़ामंदो तोखे घुरिजे पियो, तूं पंहिंजे माल जी परवाह कोन कई बल्कि अल्लाह जे रज़ामंदी ख़ातिर पंहिंजी जान खे तूं ख़रीद कयो आहे। त अल्लाह रब्बुल इज़्ज़त फरमायो त माण्हुनि मञा को उहो आहे जंहिं पंहिंजी जान खे अल्लाह जे रज़ामंदी ख़ातिर ख़रीद कयो आहे ऐं अल्लाह जो वाइदो आहे त अल्लाह पंहिंजे बाननि जे मथां महिरबान आहे, रहम कंदड़ आहे। यानी इन आयत करीमा जे इन हिसे मां इहो मालूम थिए थो त हज़रत सुहैब रज़ी अल्लाह तआला अन्हु जी बारगाह में माल जी का बि हैसियत कोन हुई। जेकॾहिं हैसियत हुई त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात जी हुई त हुन पंहिंजे समूरे माल खे क़ुर्बान करे छॾियो। पर पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह में पेश थियण जे लाइ समूरो माल अल्लाह जी राह में क़ुर्बान करे छॾियो ऐं उहो उन्हनि कुरैश जे हवाले करे हिजरत करे हुज़ूर जी बारगाह में पेश थियो। तॾहिं हुज़ूर उनखे फरमायो हे सुहैब तुंहिंजो जेको माल आहे जेको तूं वापारु कयो आहे इहो इंतिहाई नफ़े वारो आहे जो तूं अल्लाह जो रज़ामंदो तलब कयो आहे। अल्लाह रब्बुल इज़्ज़त तव्हां असांखे बि उन बुज़ुर्गनि जे तरीक़े ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।